नाज़िम, मटियारी में सहाफ़िन ने सिविल सोसाइटी जे अॻवाननि मेहरा टीवी जे डायरेक्टर न्यूज़ ऐं सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो खे मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे बाबू ख़ास खेली। मटियारी प्रेस क्लब आॾो जिते सीनियर सहाफ़ी मेहरा टीवी जे डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो साहब के धमकियुनि धमकियूं ॾियण जे ख़िलाफ़ जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरे में सिविल सोसाइटी जे अॻवाननि, सहाफ़ियुनि ऐं समाजी धुरनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई आहे ऐं चओ त मुज़ाहिरे में शरीक अॻवान सां कुझु वीचार वञूं त उन्हनि जो छा चवणु आहे। रऊफ़ चांडियो जे जेको चैरिटेबल स्कूल आहे, जेको ख़ैराती स्कूल आहे, उन मां चोरी ऐं उते जेके चोर पकड़िया विया आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको आहे फ़क़ीरदाद खोसे जे ख़ासि माण्हू अकबर खोसे पारां जेको फ़ोन ते रऊफ़ चांडियो खे धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इन्हनि खे असां ख़बरदार था कयूं त जेको असांजा सहाफ़ी आहिनि, जेके कलम धणी आहिनि, जेके मिस्किननि जो आवाज़ु मथे पहुचाइनि था, उन्हनि खे धमकाइण जो जाए उन्हनि खे दॿाइण जो जेको सिलसिलो आहे इहो फ़ौरन बंदि थियणु खपे। सहाफ़ियुनि जेके वार ऐं जेके हमला थियनि था उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। रऊफ़ चांडियो सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि खे जिन धमकियूं ॾिनियूं आहिनि, जिन चोरियूं कयूं आहिनि, उन माण्हुनि खे गिरफ़्तार करे कुफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। सहाफ़ियुनि जो आवाज़ दॿाइण लाइ उन्हनि खे परेशान कयो वञे थो, उन्हनि खे यरगुमाल बणायो वञे थो ऐं उन्हनि खे मौतमार धमकियूं मिलनि थियूं त उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। मेहरान टीवीअ जो न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो जंहिंजे पहिरीं स्कूल मां चोरी थी, वरी जे चोर ज़ाहिर थिया त उनखे मौतमार धमकियूं, त हीअ एॾी वॾी बदअमनी थी आहे। हैदराबाद जो जेका सिंधी सियासी कैपिटल आहे उते इन क़िस्म जी नाइंसाफ़ी, बदअमनी, धमकियूं, हीअ ख़बर न आहे त हीअ हुकूमत छा करणु थी चाहे। असांजो फौरी तौर ते मुतालबो आहे त रऊफ़ चांडियो खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं जेको ज़्यादती थी आहे साईं रऊफ़ चांडियो सां, असां उन जी सख़्तु मज़म्मत करियूं था ऐं असां घुर था करियूं त जेके किरदार आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खे साम्हूं आंदो वञे, न त हीअ त अॼु त हिकिड़ो शॉर्ट टर्म में नंढिड़ो एहतिजाज आहे, न त असां सहाफ़ियुनि सां सहाफ़ी ॾिसो सियारे में, गर्मीअ में, उञ में, बुख में असां आवाम जी जेके बि मसइला आहिनि उहे उजागर कनि था, उहे मीडिया ते आणे आला अहवालनि ताईं पहुचाइनि था। रऊफ़ साहब स्कूल मां जेका इहे चोरी थी आहे, वरी उन खां पोइ उन्हनि खे इंसाफ़ ॾियण बजाए उन्हनि खे धमकियूं मिलनि, उन्हनि खे हिरासा कयो वञे, इन अमल जी असीं शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मुफ़्त तइलीम जो हिकिड़ो इदारो खोलियो वियो, उन में त पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत में सिंध जा सहाफ़ी ग़ैर महफ़ूज़ आहिनि ऐं सिंध जा सहाफ़ी जेके शऊरी उजागरी पैदा कनि था या सहाफ़ती हवाले सां ग़रीब बेपहुच माण्हुनि जो आवाज़ उथारीनि था, त उन जे ख़िलाफ़ जेके कार्रवायूं थियनि थियूं असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इहो साबित आहे त असां वटि सच लिखण वारनि ऐं ईमानदार सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ जेको सो ही बाक़ाइदा साज़िशूं थी रहियूं आहिनि। असां सॼी सिंध में इन बदअमनीअ जे राज ऐं ख़ासि करे कलम धड़ियुनि ऐं सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ थींदड़ अहिड़ियुनि साज़िशुनि जी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं पंहिंजे एहतिजाज जो हक़ में पुरज़ोर मज़म्मत करियूं था। ऐं रऊफ़ चांडियो हिकिड़ो असांजी सिंध जो असासो आहे ऐं असांजी मज़लूम तंज़ीमुनि जी ऐं हर जेका बि उहो आवाज़ु जेको ऐवाननि ताईं नथो पहुचे उन्हनि जो आवाज़ु बणिजी रऊफ़ चांडियो आयला इख़्तियारनि ताईं पहुचाए थो ऐं इहो मज़लूम जो आवाज़ु आहे, उनखे कॾहिं बि असीं झुकण ऐं उनखे दॿाइण कोन ॾींदासूं। असां मीडिया जो आवाज़ जो गलो दॿायो पियो वञे, उनजो ताज़ो मिसाल एतिरो त बदतरीन आहे जो आउं सम्झां थो सिंध गवर्नमेंट खे जो कंध शर्म खां झुकणु खपे। असांजे सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो जो जेको हिकिड़ो स्कूल जेको मुफ़्त में हलंदो आहे, चैरिटेबल स्कूल आहे, उन स्कूल मां जे चोरी थी ऐं चोर पकड़ियो त हाणे उनखे सिंध जो रवायती वॾेरा, जागीरदार ऐं बदबूदार वॾेरा उनखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं मुतालबो था करियूं सिंध गवर्नमेंट खां, वफ़ाक़ी हुकूमत खां ऐं समूरनि जेको सिक्योरिटी एजेंसियुनि खां त मीडिया जे समूरनि पर्सन जो, मीडिया हाउसिस जो बंदोबस्तु कयो वञे, उनजो तहफ़ुज़ कयो वञे। ऐं हिकु कलम धणी आहे, हिकु ॾात धणी आहे जेको समाज जे बुरायुनि ऐं समाज जे इस्लाह लाइ पंहिंजो किरदारु पियो अदा करे। उन करे असीं सम्झूं था त सिंध हुकूमत जी नाअहली आहे जो चोरनि खे, ठगनि खे, बदमाशनि खे छोड़े छॾियो वियो आहे, जेके हिते जे ॾात धड़नि खे, कलम धड़नि खे फुरीन लुटीनि पिया, जंहिंजो जीएन मुग़ल मिसाल आहे, रऊफ़ चांडियो मिसाल आहे। इन करे असांजो फौरी तौर मुतालबो आहे त कानून जी हुकुमरानी क़ाइमु करे